अस्सलाम वालेकुम नाज़रीन, STN ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। खानपुरमहर मां नवाब अली मीराणी जी रिपोर्ट शामिल कंदा हलूं त खानपुरमहर वेझो ॻोठ पीरबख्श मलक जे कुझु ॾींहं अॻु बाहि जे वाक़े जो आर्मी चीफ जनरल कमर बाजवा नोटिस वरितो। तफ़सील मूजिबि खानपुरमहर लॻ ॻोठ पीरबख्श मलक में कुझु ॾींहं अॻु बाहि जो हिकु वाक़ियो पेश आयो, जंहिं जे नतीजे में 7 घर सड़ी रख थी विया हुआ ऐं घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो हो। हिकु औरत पिणु बाहि विसाइण जी कोशिश दौरान ज़ख़्मी थी हुई, जेका हिन वक़्तु बि गंबट जी अस्पताल में ज़ेर इलाज आहे। हिन ॾुखो ईंदड़ वाक़िए जूं ख़बरूं मीडिया ते हलण खां पोइ उनजो पाक आर्मी जे सरबराह आर्मी चीफ जनरल कमर बाजवा नोटिस वरितो ऐं पंहिंजे फ़ौजी जवाननि खे ॻोठ पीरबख्श मलक पहुचण जी हिदायत कई, जंहिंखां पोइ पाक फ़ौज जा तक़रीबन 50 जवान राति जो 1 वॻे ॻोठ पीरबख्श मलक पहुची विया। आर्मी चीफ जे जवाननि आर्मी चीफ तरफ़ां मोकिलियल इमदादी रक़म ऐं राशन जा थेला बाहि मुतासिरनि में तक़सीम कया, जंहिंखां पोइ बाहि मुतासिरीन पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हंया। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।